कराची मौसमियात खाते सिंध में ख़मीस ऐं जुमे ते तेज़ हवाऊं हलण सां गॾु खिवण सां बरसात जी अॻकथी करे छॾी आहे। मौसमियात खाते मूजिबि सुभाणे खां 2 मार्च जे दौरान सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में तेज़ बरसात जो इम्कान आहे, जंहिं दौरान मुख़्तलिफ़ इलाक़नि में तेज़ बरसात सां गॾु ॻड़ो बि पइजी सघे थो। मौसमियात खाते जो चवणु आहे त ताक़तवर मग़रबी हवाउनि जो सिलसिलो सुभाणे खां मुल्क जे मग़रबी इलाक़नि में दाख़िल थींदो। इहो सिलसिलो जुमे ते मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाक़नि ताईं पखिड़िजी वेंदो ऐं छंछरु ताईं मौजूदु रहंदो। ॿिए तरफ़ बलूचिस्तान, इस्लामाबाद, पंजाब, ख़ैबर पख्तूनख्वा, गिलगित बिल्तिस्तान ऐं कश्मीर में बरसात ऐं बर्फ़बारी जो इम्कान आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।